क्रिकेट वर्ल्ड कप जी अहम मैच में पाकिस्तान जी नाक़स फील्डिंग ऐं बॉलिंग। पाकिस्तानी बॉलर्स ऑस्ट्रेलिया जे बैटर्स आॾो बेवस बणिजी विया। ऑस्ट्रेलिया पारां मैच खटण लाइ पाकिस्तान खे 368 रन्स जो जबल जेॾो टारगेट ॾेई छॾियो। कैचिस ड्रॉप थियण बाद ऑस्ट्रेलियाई ओपनर पाकिस्तानी बॉलर्स जूं वायूं बताल करे छॾियूं। डेविड वार्नर 163 ऐं मिचेल मार्श 121 रन्स जी शानदार इनिंग खेॾी। पाकिस्तान तरफ़ां शाहीन आफरीदी 5 विकेट्स वरितियूं। हारिफ रऊफ़ 8 ओवर्स में 83 रन्स ॾेई 3 रांदीगर आउट कया। पाकिस्तान जे टारगेट हासिल करण लाइ ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ बैटिंग जारी। फ़लस्तीनियुनि जी नस्लकुशी कंदड़ इसराइल आॾो आलमी बिरादरी बेवस बणियल। हमला रोकराइण में नाकाम। इसराइली फ़ौज जा गज़ा में क़दीमी चर्च ऑर्थोडॉक्स ते फ़िज़ाई हमला, पनाह वठंदड़ केतिराई फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज जा ख़ान यूनिस वारे इलाइक़े में बि मिज़ाइल हमलनि में 40 ॼणा शहीद, 60 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली बमबारी में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंगु 3900 खां वधी वियो। 13,000 खां वधीक ज़ख़्मी। शहीदनि में 1500 खां वधीक ॿार, 1000 औरतूं बि शामिल। ओलह किनारे में बि रतोछाण तेज़ करे छॾी। नूरुल शम्स पनाहगीर कैंप ते हमले में 12 फ़लस्तीनी शहीद। इसराइली फ़ौज खे गज़ा में ज़मीनी कार्रवाईअ जो बि ग्रीन सिग्नल मिली वियो। सीपेक नए दौर में दाख़िल थी चुको आहे। खंजरात सरहद पाकिस्तान ऐं चीन खे हिक ॿिए सां मिलाए थी। सीपेक BRI तहत हिकु जामे मंसूबो आहे। मंसूबो रुगो वापारी ऐं मवासिलाती रहदारी न पर ॿिनि क़ौमनि खे जोड़ींदड़ मंसूबो आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चीन जी यूनिवर्सिटी में तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त चीन पाकिस्तान जो सुठो दोस्त ऐं पाड़ेसरी मुल्क आहे। पाकिस्तान ऐं चीन जो मुस्तक़बिल में मुआशी तरक़ीअ ते वधीक ध्यानु आहे। सुप्रीम कोर्ट 90 ॾींहनि में आम चूंडूं कराइण लाइ ऐं फ़ौजी अदालतुनि में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तूं ॿुधण लाइ मुक़रर करे छॾियूं। जस्टिस एजाज़ुल हसन जी सरबराही में 5 रुकनी बेंच फ़ौजी अदालतुनि में आम शहरियुनि जे ट्रायल ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी 23 अक्टूबर ते ॿुधणी कंदी। 90 ॾींहनि में आम चूंडूं कराइण वारी दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में क़ाइमु कयल बेंच 23 अक्टूबर ते ॿुधणी कंदी। निगरान सिंध हुकूमत गैर कानूनी तौर तरसियल समूरनि परॾेहनि ख़िलाफ़ 1 अक्टूबर खां कार्रवाइयूं शुरू कंदी। कमेटियूं बि जोड़े छॾियूं आहिनि। निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर हारिस नवाज़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त गैर कानूनी तौर तरसियल समूरनि परॾेहनि खे वापसि वञण लाइ 31 अक्टूबर ताईं मोहलत ॾिनी हुई, जंहिं में 10 ॾींहं बचा आहिनि। गैर कानूनी तौर तरसियल परॾेहनि खे नेकाली वारे फ़ैसिले ते सख़्तीअ सां अमल कयो वेंदो। 1 नवंबर खां सिंध में तरसियल गैर कानूनी परॾेहनि खे नेकाली ॾियण जे लाइ कार्रवाइयूं शुरू कयूं वेंदियूं, जंहिं लाइ ज़िले सतह ते DC जी सरबराही में कमेटियूं जोड़ी वयूं आहिनि। कमेटियुनि में नादरा, कानून लागू कंदड़ इदारनि ऐं पुलिस समेत लाॻापियल इदारनि जा नुमाइंदा बि शामिल आहिनि। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ 4 सालनि खां पोइ सुभाणे वापसि वतन पहुचंदो। ॾेह वापसी खां अॻु नवाज़ शरीफ़ जूं दुबई में अहम मुलाक़ातूं। नून लीग क़ाइद सुभाणे ख़ुसूसी जहाज़ ज़रिए इस्लामाबाद पहुचंदो। कुझु वक़्तु तरसण बाद लाहौर पहुची मीनार पाकिस्तान वटि रिथियल जलसे खे ख़िताब कंदो। कराची समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला लाहौर रवाना।
निगरान हुकूमत पारां बजट खसारो घटाइण लाइ सरकारी ख़र्चनि में घटिताई जो फ़ैसिलो। नाणे वारी विज़ारे जे ज़रियनि मूजिब हुकूमत IMF पारां सरकारी ख़र्च घटाइण वारी सख़्त शर्त ते हलंदड़ साल जे तरक़ियाती प्रोग्राम लाइ नवां मंसूबा शुरू न कंदी। रुगो जारी तरक़ियाती रिथाउनि जूं माली ज़रूरतूं पूरियूं कयूं वेंदियूं। सखर पुलिस 8 ॾींहं घुसण बावजूद शहीद जान मोहम्मद महर जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम। निगरान हुकूमत ऐं IG सिंध पारां कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ थियल वाइदा वफ़ा न थिया। IG सिंध पारां जोड़ियल जांच कमेटी बि रिपोर्ट पधरी न कई। JIT लाइ नओं सरबराह मुक़रर करण बाबति निगरान करू वज़ीर पारां कयल वाइदे ते बि अमल न थियो। शहीद जान मोहम्मद महर जा कातिल ऐं समूरा सहूलतकार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ कलम धणनि पारां एहतजाज जो सिलसिलो जारी। सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब आॾो 8 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल कई वई, जेका बाद में बि सहाफ़ियुनि जो एहतजाज कंदड़ कलम धणनि मुतालबो कयो आहे त शहीद जान मोहम्मद महर जा कातिल ऐं समूरनि सहूलतकारनि खे गिरफ़्तार करे शहीद जे खून सां इंसाफ़ कयो वञे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿ ॼणा क़तल। हिकु नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। दोदापुर भरिसां ॻोठु मियां बख़्श दश्ती में जवाबदार पंहिंजी ज़ाल हाकमा दश्ती ऐं सोट ममताज़ दश्ती खे क़तल करे छॾियो। वाही पांधी भरिसां ग़रीबाबाद पाड़े में नौजवान फरहान रुस्तवाणी जो तशद्दुद थियल लाश हथ आयो। वारसनि पारां क़तल जो शक ज़ाहिर। ठट्टे में पुलिस जे खौफ़ खां खूह में टपो ॾींदड़ नौजवान बुॾी फोत। वारसनि लाश रखी धाणो हयो। फोती नौजवान जे वारसनि प्रेस क्लब आॾो क़ौमी शाहराह ते लाश रखी धाणो हयो। वारसनि जो चवणो हो त नौजवान ज़ुहैब खे पुलिस बिना जवाज़ जे गिरफ़्तार करण जी कोशिश कई, जंहिं सबबि हुन खूह में टपो ॾिनो। इंसाफ़ कयो वञे। फ़लस्तीन जे इसराइली जारहियत ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा ऐं धरना। लाड़काणो, टंडोअल यार, शेदातकोट, नौशरो फिरोज़, काज़ी अहमद, नारो, ठुल, दादू मुबारकपुर ऐं ॿियनि शहरनि में जमात इस्लामी ऐं ॿियनि सियासी समाजी तंज़ीमुनि जे सॾ ते फ़लस्तीननि सां यकजहती जो इज़हार। मुज़ाहिरनि चयो त इसराइल फ़लस्तीननि ते ज़ुल्म करे रहियो आहे। मुसलमान मुल्क फ़ौरी तौर इसराइल जा हमला रोकराइण लाइ किरदार अदा कनि। ऐं भिरिया सिटी में सेप्को जी नाअहली, बिजली जे किरियल तारुनि में धनार, नींगर विचड़ी फोत। वारसनि जो एहतजाज। कल्होड़ा कॉलोनी वासी नींगर तनवीर कल्होड़ो बिजली जी किरियल तारुनि में विचड़ी फोत थी वियो। कल्होड़ा बिरादरी जे माण्हुनि ऐं वारसनि पारां सेप्को ते नाअहली जो इल्ज़ाम। एहतजाज।